असां कल्ह आऊं आयुसि त मशीनूं हुते बिछियूं हुयूं हलियूं पिए। मशीन वारे खे मां रोकायो कमु। मशीन वारे खे मुंहिंजो चए असां हींअर सर्विस रोड बनाए था, इन खां पोइ असीं 300 फुट खणंदासीं। त मूं चयो असांखे न को नोटिस आहे, असां पाकिस्तान बणजण खां पहिरीं हिते जा ज़िमीदार आहियूं, हिते जा रिहायशी आहियूं, असांखे को नोटिफिकेशन न असांखे इतमाद में वरितो वियो आहे, असांखे का शइ कान थी आहे। हमें रोड कीअं था बनाए बहरहाल हुननि मशीनियूं बंदि कयूं। पोइ अॼु सुबुह जो मूं वटि ॿ तपेदार आया त असांखे DC मोकिलियो आहे, AC मोकिलियो आहे मुख़्तियार कार सां मूंखे ॻाल्हाए रहियूं। मुख़्तियार कार मूंखे चयो की असीं के रोड बनाइण ॾे, मूं चयो रोड बनाइण कोन ॾींदुसि। त पोइ मूंखे चयो की तव्हां हिकिड़ी एप्लीकेशन लिखी ॾियो। मूं चयो एप्लीकेशन आउं छा जी लिखी ॾियां, जॾहिं त मूंखे का इंफॉर्मेशन ई कोन्हे, एप्लीकेशन कीअं लिखी ॾियां। बहरहाल पोइ मशीनूं खणी करे विया लिया। पोइ असांजी अॼु मूं हुननि खे ॿुधायो की असांजी अॼु शाम जो 4 बजे गॾिजाणी आहे। हुते असांजा मुअज़्ज़िन बि अचींदा, असांजा जेके बि आहिनि MP आहिनि MNA आहिनि उहे बि अचींदा, असांजो जेके बि जंहिंजा ॻोठ बि मुतासिर पिया थियनि, जेके ज़मीनदार आहिनि सभु अॼु गॾु थिया आहियूं। इंशाअल्लाह ताला असां सां गॾु आहिनि ऐं हमेशह असां सां गॾु रहंदा। असां हिननि जा बाज़ू आहियूं, हे असांजा बाज़ू आहिनि, हे असां सां गॾु हूंदा, असां हिननि सां गॾु हूंदासीं। असांजी इहा रिक्वेस्ट हिननि सां आहे की असांखे इतमाद में वठियो वञे ऐं जेके बि हिते जा ज़मीनदार आहिनि, जेके बि हिते ॻोठाणा, जंहिंजा बि जेके जेतिरा बि ॻोठ अचनि था, उन्हनि खे सभिनी खे इतमाद में वठनि। असांजी इहा ई आरज़ू आहे, तमन्ना आहे।